सुई मेला पहला धन गुरु नानक देव साहिब जियो सफल आपकी सेवा कयो मेरे सदाई। भांडा अच्छा सोई जो तिस भाव से, भांडा अत मलीन धोता अच्छा न होय से। गुरुद्वारे होए सोझी पाए से, एक द्वारे धोए अच्छा होए से। मेरे अच्छे का विचार आप बताए से, मत को जाने जाए आगे पाए से। सतनाम श्री हरि सतनाम श्री हरि। गुरु प्यारे साध संगत जी, अज बाणी आए पहली पातशाही धन गुरु नानक देव साहिब। धन गुरु नानक देव साहिब शब्द बख्शिश कहा है, भांडा अच्छा सोए जो तिस भाव से। तो भांडे के पानी सा चंगी तरह साफ कर सकता है। हम चमकण भी लगंदो आहे, हम बरोबर असान में शुद्ध शयूं विझण जी कोशिश भी कंदा आहियूं, विझंदा भी आहियूं। भांडा अत मलीन धोता अच्छा न होए सी। लेकिन जंहिंमहिल कोई भांडो को बर्तन वधीक मेरो थी वेंदो आहे या वधीक उन में गंदगी अची वेंदी आहे, तो उनखे चङी तरह साफ़ करणो पवंदो आहे। ठीक उन आधार ते मन अगर मेरो थी वञे, अगर मन में ही मलिनता अची वञे, उनखे कीअं साफ़ कजे, कीअं उनजे अंदर मां मलिनता निकिरंदी, कीअं हीन भावना निकिरंदी, कीअं तृष्णा निकिरंदी, कीअं लोभ निकिरंदो। इहा भी का मलिनता आहे। जेतिरो ॿाहिरी रूप सां असां सुठा नज़र अचूं था, ओतिरो वधीक असां पंहिंजे अंदर भी सुठा रहण जी कोशिश कयूं। गुरु महाराजन शब्द बख्शिश कयो, हिकु भांडो भी पानी सां साफ़ थी सघंदो आहे, लेकिन इंसान कीअं साफ़ थिए, असांजी मलिनता मैल कीअं निकिरे। टियों शब्द बख्शिश कयो, गुरुद्वारे होए सोझी पाए सी। गुरु जो द्वार हमेशा 24 कलाक प्रकाशमान आहे, कदें अंधेरो न हूंदो आहे। जेको गुरुद्वारे ते वञे थो, पंहिंजी मलिनता निकरण वास्ते अरदास करे थो, तो दातार हुनजे हृदय में प्रकाश बख्शिश कनि था। जेको खुद स्वयं पाण खे बदलण ई नथो चाहे, खुद चाहे तो कि मां ईअं हुजां, त हुनजो कुछ भी नथो थी सघे। एत द्वारे हचा होइसी। चौथी बाणी बख्शिश कई कि गुरुअ जे दर ते अनेक जन्मनि जा पाप कटजी वेंदा आहिनि। मेले अच्छे का विचार आप वर्ताएसी। स्वयं पाण खे ख़बर आहे कि पाण केतिरा गुणवान आहियूं, स्वयं पाण खे ख़बर आहे कि असां केतिरा गुणवान व्यक्ति आहियूं। हर कंहिंजी खुद जी पाण खे ख़बर हूंदी आहे, लेकिन हिते गुरु महाराजन वचन बख्शिश कयो कि मेले अच्छे का विचार आप वर्ताएसी। गुरु जे दर ते अचण खां पोइ सुठे ऐं बुरे जो विचार खुद परमात्मा कंदा आहिनि। इन करे मत को जाने जाए अॻे पाएसी। मतां के भरम में रही, के वहम में रही, कि जेकी तूं चाल लींदो, जेको अगुणान वक्ती बणिजी वेठो आहे, जेकी मलिनता जो अंदर में आहे, उहा तोखे ते साथ ॾींदी न। छाड़ी में सिर्फ और सिर्फ दाता जेके निराकार प्रभु जो ही साथ पाण खे खपंदो आहे। ना कि परिवार साथ ॾींदो आहे, ना कि मित्रगण, ना कि कोई। इन करे पाण अगर चाहूं था कि असांजी हर वक्त, हर पल, हर सांस में, अंतिम सांस ताणी गुरु असांजे पाण सां गॾु रहे, इन तरह मलिनता कढण ॾाढी ज़रूरी आहे। बोल गुरु नानक देव की, साची दरबार साहिब की। ओंकार सतनाम करता पुरख, अकाल मूरत अजूनी सहबों, गुर प्रसाद जप आदि सच है भी सच। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वीर,
अजूनी सैभं गुर प्रसाद जप। ईगंकार सतनाम करता पुरख निर्भव सभी जपो जी। आद सच जुगाद सच है भी सच। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्विहीन काल मूरत। अजूनी सैभं गुर प्रसाद जप। आद सच जुगाद सच। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्विहीन काल मूरत। अजूनी सैभं गुर प्रसाद जप। आद सच जुगाद सच।